सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सलात शरीफ मोहब्बत सा पढ़ायो। सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। या मोहब्बत सा सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। प्यारी जमात सगोरी, अल्लाह रब्बुल इज्जत जे मुक़द्दस कलाम क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद मां एक आयत मुबारका तिलावत कई आहे। 24 सिपारे सूरह ज़ुमर जी आयत आहे। दुआ कयो त अल्लाह रब्बुल इज्जत मूंखे इन मुतालिक़ हक़ ऐं सच चवण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं जेको कुझु बि मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कयां चल रब करीम मूं गुनहगार खे ऐं तव्हां सभिनी खे उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात क़ुरान करीम में खोड़ सारियूं महिरबानियूं फरमायूं आहिनि। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जे मथां जेके आम महिरबानियूं कयूं आहिनि, हीअ आयत मुबारका उन्हनि सभिनी आयतुनि मां एॾी वॾी अहमियत जी हामिल आहे जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो। हज़रत सौबान रज़ी अल्लाह तआला अन्हु का रिवायत आहे, फरमायाई त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन आयत जे मुक़ाबले में जेकॾहिं पूरी काइनात में जो कुझु बि आहे इहो समूरो जेकॾहिं मूंखे इन जे बदिले में मिले हा ऐं इहा आयत मिले हा न मिले हा, मां उन ते एतिरो ख़ुशि कोन थियां हा जेतिरो इन आयत मुबारका मिलण ते ख़ुशि थियो आहियां। इन जे करे त इन आयत मुबारका में मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जे लाइ रब करीम आम महिरबानी जो ऐलान कयो आहे। उम्मत ज़ाहिर आहे हिननि में के कामिल बाना नेक सालिह आहिनि, के वरी गुनहगार बाना आहिनि। अल्लाह वॾो करीम महिरबानियूं सभिनी जे मथां कंदो आहे। और हिकिड़ा त नेक सालिह बाना हर रोज़ रातियूं जागी करे पंहिंजे रब करीम खे रिझाईंदा रहंदा आहिनि, पर हिकिड़ा वरी असां जहिड़ा आम माण्हू जेके अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी बारगाह में क़िस्मत सां हाज़िर थियनि, पोइ रब करीम उन्हनि जे मथां वरी ख़ासि महिरबानी कई त उन्हनि खे वरी अहिड़ियूं रातियूं रब करीम अता करे छॾियूं त इन हिकिड़ी राति में बि जेकॾहिं उहे इबादतूं करे तौबूं करे अल्लाह ताला खे राज़ी कनि त रब करीम इन्हनि सां हिकिड़ी राति में वरी सालनि जूं महिरबानियूं करे छॾे। अॼोकी राति उन्हनि मुबारक रातियुनि मां आहे जंहिंजो नालो आहे शबे बारात। बारात जी माना आहे छोटकारो। लैलतुल बारात बि चयो वेंदो आहे हिनखे, लैलतुल रहमत बि चयो वेंदो आहे, लैलतुल मुबारका बि चयो वेंदो आहे, बाबरकत राति बि आहे, रहमत वारी राति बि आहे, त हीअ छोटकारे वारी राति बि आहे। हिकिड़ी हदीस मुबारका में ज़िक्र थियल आहे, अमरसान सय्यदा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा का रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह करीम हिन राति में जेका बानर सां महिरबानी फरमाईंदो आहे, हिकिड़ो कबीलो आहे बनु कल्ब कबीलो, जेको इहे बकरियूं
धारण में वॾो शौक़ीन क़बीलो आहे। सम्झो त हिक हिक घर में सभनि जे तादाद में बकरियूं हुनजूं धारियल हुजनि। उहो क़बीलो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उन बनु कल्ब क़बीले जे बकरियुनि जे जिस्मनि ते जेतिरा वार आहिनि, अल्लाह करीम उन्हनि खां बि वधीक हिन राति में पंहिंजे ॿारनि खे बख़्शे छॾींदो आहे। क़ुरान करीम जी आयत मुबारका जेका मूं तिलावत कई आहे, जंहिंजे मुताबिक़ मूं अर्ज़ कयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन ते एतिरो ख़ुशि थिया, मां हुनजो तर्जुमो पेश कयां। थी सघे थो मूंखां अॻु में साईं बि तव्हांखे ॿुधायो हुजे इहा आयत मुबारका अॻु में त मूं ॿुधी, शुरूअ में ख़बर नाहे साईं आयत कहिड़ी पढ़ी ॿुधायो तर्जुमो तव्हांखे या न। बहरहाल मां तव्हांजी ख़िदमत में तर्जुमो पेश कयां, उन खां बाद में वरी हिकिड़ो भेरो अर्ज़ु कंदुसि त भलारी राति आहे ऐं सलात जहिड़ी बि का इबादत सम्झो जेका हर वक़्तु मक़बूल ऐं मक़बूल हुजे, अहिड़ी बि इबादत कान्हे। सुभान अल्लाह। सभई मोहब्बत सां बात ज़ुबान बाक़ी न हुजे, मोहब्बत सां वॾे आवाज़ सां झूमी करे सरा शरीफ़ पढ़ाए नमाज़ कयां। सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह। अस्सलाम अलैका या अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कलाम मुक़द्दस में इरशाद फरमायो, कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीअन, इन्नहु हुवल गफूरुर रहीम। सुभान अल्लाह। रब करीम ने इरशाद फरमायो, ऐ सोना हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी उम्मत खे ही ऐलान करे ॿुधाए त रब करीम थो फरमाए, ऐ मुंहिंजा उहे बानो जिन पंहिंजे जानियुनि जे मथां ज़ुल्म कयो आहे, अल्लाह जी रहमत खां मायूस कॾहिं बि न थियो। बेशक अल्लाह करीम समूरा गुनाह माफ़ फरमाईंदो आहे। सुभान अल्लाह। इन्नहु हुवल गफूरुर रहीम। बेशक अल्लाह इंतहाई बाझ वारो वॾो महिरबान आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो, हिन राति मुबारक में जीअं तव्हांखे अर्ज़ कयूं त अल्लाह करीम एतिरनि बाणनि खे जहन्नम खां छुटकारो नसीब फरमाईंदो आहे, जेके बाणा तौबा कंदा आहिनि, अल्लाह करीम खां रोई करे माफ़ी घुरंदा आहिनि। हज़रत रोज़ेदरी रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो, जेकॾहिं कंहिंखे बि ख़ुदा जे ख़ौफ़ में अखियुनि मां हिकिड़ो ॻोढ़ो अची वञे थो त मुंहिंजे मुर्शिद आरिफ़नि जे इमाम हज़रत रोज़ेदरी फरमायो आहे त इहो अखियुनि मां ॻोढ़ो उन्हीअ खे बाद में आयो आहे, सम्झे त रब जी रहमत उन्हीअ वटि पहिरीं पहुची वई आहे। सुभान अल्लाह। नारो अहिड़ो न मुजाहिद रब करीम वॾी महिरबानी कई आहे हिन उम्मत जे मथां। अमल थोरो करे अल्लाह तबारक व तआला महिरबानी एतिरी कंदो आहे जंहिंजो को अंदाज़ो ई कोन्हे। इहा आयत मुबारका इन जो थोरो शान नुज़ूल जे मुताबिक़ आलिमनि सगोरनि मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं ज़िक्र फरमायूं आहिनि ऐं उन्हनि ते अहादीस मुबारका दलील जे तौर ते ज़िक्र फरमायूं आहिनि। पर मां हिकिड़ी उहा ॻाल्हि कयां जेको मुंहिंजो अॼु हिन हवाले सां जेका ॻाल्हि आहे त जीअं असां तव्हां अंदाज़ो कयूं त रब करीम केतिरो वॾो महिरबान आहे, केतिरा गुनाह बख़्शींदो आहे। हज़रत हमज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु सय्यद शुहदा सैयदना अमीर हमज़ा
रज़ियल्लाहु ताला अन्हु रसूलुल्लाह जो चाचो सैयदना अमीर हमज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु जेको मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो चाचो वॾो बहादुर ऐं दिलेर ऐं मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दीन जी ज़बरदस्त ख़िदमत कयां। हज़रत अमीर हमज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु जंग उहद में वॾी बहादुरीअ सां विढ़ी रहियो आहे। अचानक हिकिड़ो ग़ुलाम हुयो वहशी जंहिंखे चयो वेंदो आहे। उहो वहशी ग़ुलाम जंहिं हज़रत सैयदना अमीर हमज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु खे वॾी बेदर्दीअ सां शहीद करे वरितो। हुनजो मक़सदु हिन जो कमु इहो हुयो उन जंग में ॿियो को बि कमु हिनखे कोन करणो हुयो काफ़रनि जे तरफ़ां। सिर्फ़ु उन जे मथां लाज़मी हुयो काफ़रनि जे तरफ़ां हुनजे मथां कमु ई इहो हवाले कयो वियो हुयो त तोखे सिर्फ़ु अमीर हमज़ा खे ई टारगेट बनाइणो आहे। तंहिंजे करे उहो नज़र में उन खे रखियो वेठो हुयो। जिते बि सैयदना अमीर हमज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु उन खे सवलो नज़र आयो उते हुन पंहिंजो जेको नेज़ो हुयो उहो उछलाई। हज़रत अमीर हमज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु शहीद थियो ऐं ज़ाहिर आहे अल्लाह जो शीम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो इहो प्यारो अज़मत वारो चाचो मुस्तफा करीम खे हद दर्जे जो प्यारो हुयो। पाण करीम खे जेतिरो हिन जो सदमो पहुतो इहा ॻाल्हि बयान खां घणी आहे। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे चाचे सैयदना अमीर हमज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु खे इन्हीअ न सिर्फ़ शहीद कयो पर मुसरो करे सैयदना अमीर हमज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु खे उनजे जसद अतहर खे टुकड़ा टुकड़ा कराए दिल कढी ॿाहिरि उनखे चक सां चॿाड़ियईं। अलाए छा छा कयईं। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे बेहद सदमो पहुतो। उन खां बाद में ज़मानो गुज़री वियो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंहिं दीन जी दावत ॾियण जे लाइ आया हुया केतिरियूं बि तकलीफ़ूं छो न हुजनि मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी हमेशह दिल इहा चाहींदी हुई त चाहे केतिरो बि वॾो दुश्मन खणी छो न हुजे पर उहो मुहम्मद करीम ते कलमो पढ़ी वठे त जीअं जहन्नम जे अज़ाब खां बची पवे। पाण करीम हुन ॾे जापो मोकिलियो वहशीअ ॾे जापो मोकिलियऊं त अच इस्लाम हाण तौबा कर। हुन चयो त मूं एॾो वॾो गुनाह कयो आहे मुंहिंजा गुनाह मूंखे ख़बर आहे कीअं मूंखे माफ़ी मिलंदी मूंखे सम्झ में नथो अचे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हुनखे घुरायो। हिकिड़ी आयत मुबारका पाण ताईं मन ॿुधाई हुनखे। रब करीम फरमायो आहे त इल्ला मन ताब व आमन व अमिल सालिहा فأولئك يبدل الله سيئاتهم حسنات। जेके तौबा कंदा उन खां बाद में अॻिते सालिह अमल कंदा चङा कम कंदा त रब करीम उन जे बुरायुनि खे बि सुहिणायुनि में तब्दील करे छॾींदो आहे। वॾी ॻाल्हि आहे। ईअं न त रब करीम उन जूं बुरायूं माफ़ फरमाए छॾे जेके पोइ जा ॿुधा कम कयल आहिनि उहे माफ़ करे अॻिते उनखे नेकियुनि जी राह जी हिदायत नसीब करे। पर रब करीम एॾो करीम आहे जो जेके पोइ गुनाह कया अथसि उहे सभु वरी नेकियुनि में मटिजी वेंदा। एतिरो करीम जो केरु हूंदो जेको गुनाहनि खे नेकियुनि में बदिलाए छॾे। रब एॾो करीम आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा प्यारा उम्मती वहशीअ जी इहा ॻाल्हि ॿुधी चवे थो हीअ ॻाल्हि दुखी आहे नेक अमल जो शर्त आहे मूंखां किथे थींदा। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन वरी इंतज़ार फरमायो वरी आयत मुबारका नाज़िल थी। अल्लाह करीम फरमायो इन्नल्लाह ला यग़फिरु अन युशरक बिही व यग़फिरु मा दून ज़ालिका लिमन
शिरक खां शल रब बचाए। आमीन चओ। आमीन। थोड़ा सारा माण्हू मथे फिरियल हर जाइ ते हूंदा अथव, ठीकु आहे न। शिरक जूं ॻाल्हियूं कंदा, ज़रूरत बि कोन सोचींदा त भई छा आउं चई रहियो आहियां। होश हवास सां सही दिल दिमाग़ सां ॻाल्हियूं अहिड़ियूं पिया कंदा ॼण त के सफ़ा ई माना अहिड़ी मंज़िल ते पहुतल आहिनि जो ही शरीयत तरीक़त हक़ीक़त मारिफत जूं सभु मंज़िलूं खे तइ करे मथे वेठा आहिनि, तंहिंजे करे हिन हक़ जा कंदा आहिनि। ईअं न कंदा कयो। मूं काफ़ी जमायत जे माण्हुनि खां बि अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। हज़रत रोज़े धणी जी जमायत में जहिड़ी ख़राबात न थियनि। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती रसूलुल्लाह खे ॿुधायो अल्लाह शिरक खे माफ़ कोन कंदो आहे, बाक़ी शिरक खां सवाइ ॿिया जेके बि गुनाह आहिनि जंहिं ते रब राज़ी थिए तंहिंखे बख़्शे छॾे। सुभान अल्लाह चओ ज़रूरु। जंहिंखे चाहे हिकिड़ा बाननि जा हक़ इहे न सम्झो त सवाइ माफ़ थींदा। कंहिंजो हक़ फबायाई, ना हक़ कंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कयाई, कंहिंजी दिल आज़ादी कयाई, कंहिंखे गार बंद कयाई, कंहिंखे तकलीफ़ पहुचायाई, गिला गीबत वग़ैरह जेके बि मुआशिरे जी बुरायूं थियनि थियूं इहे कयाई, इहे बख़्शिबियूं न जेसिताईं हुन खां माफ़ी नथो घुरे। बाक़ी जेके अलाह जा हक़ आहिनि, निमाज़ूं आहिनि, ॿिया हक़ आहिनि, उहे बि बाने जो वण आहे त उहे अदा करे। छो त रब करीम जे एॾियूं महिरबानियूं कयूं आहिनि हुनजी बारगाह मां त सजदे मां उथिजे ई न। सुभान पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजा हक़ हिकिड़ा सॼी ज़िंदगी में हक़ ज़ाया करे छॾिया हुजनि, कॾहिं हिकिड़ो को अमल अहिड़ो कयईं रब करीम खे उहो ॾाढो पसंदि अची वियो, कंहिं दर्दमंद जो दरमान बणिजी वियो, को ज़ईफ़ मिस्कीन नादार हुयो, हुनजे मथां पंहिंजो सभु कुझु ख़र्च करे छॾियाई। ईअं जेकॾहिं का भलाई कयई अलाह करीम खे उहा हिकिड़ी भलाई वणी वई त रब करीम पंहिंजा हक़ सभु माफ़ करे छॾिया। सुभान अल्लाह ज़ोर सां चओ। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीओ, जीअं पाण करीमनि इहा ॻाल्हि ॿुधाई त वहशीअ वरी चयो त हिन में त इहो आहे त जंहिंखे चाहे, अञा मुआरो कमु कोन थियो, जंहिंखे चाहे त रब करीम माफ़ करे, थी सघे त मूंखे न घुरे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या ॿी आयत ॿुधायसि, तॾहिं बि हुनखे ॻाल्हि सम्झ में न आई। उन खां बाद में रब करीम महिरबानी फरमाई, हीअ टी आयत नाज़िल फरमाई। हिन में को क़ैद कोन्हे को। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम, ऐ हबीब करीम तूं फरमाए त मुंहिंजा उहे माण्हू जिन पंहिंजे जाननि जे मथां ज़ुल्म कयो आहे, जिन ज़िंदगी गुनाहनि में ग़फ़लत में गुज़ारे छॾी आहे, ऐं उहे माण्हू ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी रहमत मां मायूस न थियो। इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ, बेशक अल्लाह करीम समूरा गुनाह माफ़ फरमाए छॾींदो आहे। सुभान अल्लाह। इहा एॾी जो महिरबानी थी वहशीअ में हाणे ठीकु आहे। वरी हिकिड़े हद कयो या रसूलल्लाह, भला के कंहिं जेकॾहिं गुनाह कया हुजनि, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हीउ हुकुम रुॻो वहशीअ जे लाइ कोन्हे को, सभिनी जे लाइ आम आहे। जेको बि रब करीम खां माफ़ी घुरंदो त अल्लाह करीम वॾो बख़्शणहार आहे, हुनखे बख़्शे छॾींदो। सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीओ, दुआ कयो त अल्लाह करीम असां सभिनी खे गुनाहनि खां बचाए ऐं नेकीअ जी राह ते हलण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। रब करीम असां सभिनी खे सही वाट ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हक़ बाननि जा कॾहिं बि ज़ाया न कयो।
मक़सद जी ॻाल्हि जेसिताईं बि उहा तव्हां अर्ज़ु करे पर फ़क़ीर थिए वेंदो त इहा ॻाल्हि वरी अञा अॻिते थोरी जेको वशी जो मामिलो आहे उहो पूरो कयो त इहा मां मुख़्तसिर अर्ज़ु करे छॾियां। माफ़ कजो मुंहिंजी दुआ कयो तबियत ठीक न हुई हुनजे करे मां घणो वधीक कोन थो तव्हांजी ख़िदमत में। वशी जॾहिं न कलमो पढ़ी करे इस्लाम में दाख़िल थियो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन्होंने असां महिरबानी त फरमाई पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चाचे जो सदमो एतिरो हुयो जो कुर्बान वञा सॼे आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम था फरमायो गशीअ खे त जॾहिं बि तूं मुंहिंजी महफ़िल में अची त पुठियां अची वेंदो कर। एॾी वॾी ॻाल्हि आहे साम्हूं न वेहंदो कर जो तुंहिंजे मथां नज़र पवे ऐं पोइ वरी फौरन उहा ॻाल्हि यादि अची वञे चाचे जो उहो दर्द यादि अचे तकलीफ़ थिए थी तंहिंजे करे महफ़िल में अची त पुठियां अची करे वेहंदो कर। बहरहाल इन वहशीअ जेतिरो वॾो गुनाह कयो हुयो इस्लाम में वरी एॾी वॾी हुनजी ख़िदमत आहे। नारो लॻायो ज़ोर सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में अर्ज़ कई त या रसूल अल्लाह मां इहो पंहिंजो गुनाह वरी अहिड़े ई कंहिं वॾे कम सां धोअंदुसि। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ थी उन्हीअ खे हिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ताजदारे ख़त्मे नबूवत जो जेको अज़ीम मनसब आहे मुस्तफ़ा करीम जो उन्हीअ सां जंहिं हथ चिरांद कई हुई मुसलमा कूड़े कज़ाब जंहिं कूड़ी नबूवत जी दावा कई हुई मुसलमान जो नालो हुयो ग़ालिबन 9 हिजरीअ में नबी करीम जे ज़िंदगी मुबारक जे आख़िरी टाइम में आख़िरी सालनि में हुन कूड़ी नबूवत जी दावा कई। हुअ त मुस्तफ़ा करीम फरमायो सयकून बादी सलासून दज्जालून कज़ाबून कुल्लुहुम यज़अमून अन्नहु नबियुन अला ला नबूवत बादी कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हबीब करीम फरमायो त अनक़रीब मुताबाद में 30 कूड़ा वॾा दज्जाल पैदा थींदा उन्हनि मां हर हिकु नबूवत जी दावा कंदो पर उम्मती और जो यादि रखी छॾियो मुस्तफ़ा खां बाद में नबी अचणो ई कोन्हे। हुन वक़्त में मुसलमान कूड़े नबूवत जी दावा कई। वरी जॾहिं हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जे ख़िलाफ़त जे ज़माने में मुस्तफ़ा करीम मिसाल फरमाए विया हुया। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे ख़िलाफ़त जे ज़माने में जेका यमामा जंग लॻी हुन में वॾो सहाबन सदूरनि जो लश्कर जेको आहे उहो शहीद थी वियो पर मुसलमा कज़ाब खे जहन्नम में पहुचाइण वारो इहो ई हज़रत वहशी हुयो जंहिं उनजे पलीत वजूद खां ज़मीन खे पाक कयो अलाह जी धरतीअ खे उहो हज़रत वहशी रज़ियल्लाहु तआला अन्हु हुयो जंहिं उनखे जहन्नम में पहुचायो। अल्लाह करीम पंहिंजे महबूब जे सदके में ऐं भरारी राति जे सदके में असां सभिनी जे मथां पंहिंजो फ़ज़्ल ऐं ताज फरमाए। आमीन बिजाहि नबी अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।